अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां साइमा वहाब। शामिल कयूं था हेडलाइंस। पाकिस्तान तमाम वॾी साज़िश जे करे ख़तरे में आहे। दुनिया पाकिस्तान खे तोड़णु चाहे थी। असां मुल्क जी बका जो कसम खयो आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो त पाकिस्तान जे लाइ विढ़ंदासीं, पाकिस्तान खे बचाईंदासीं। पंजाब में चूंडूं मुश्किल न आहिनि, संदन पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि। आसिफ ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, कारकुननि जेलूं काटियूं आहिनि। पाकिस्तान में अहिड़ी का बि जाइ नाहे जिते पीपल्स पार्टी ऐं भुटो न हुजे। पीपल्स पार्टी ज़िमनी चूंडुनि में 50,000 वोट हासिल करे सघे पई। टर्न आउट वधीक वधाए वोट हासिल करे सघजनि पिया। पीपल्स पार्टी खे 133 ते 50,000 वोट हासिल करण जी उमेद हुई। सियालकोट साने संदन कंद शर्म खां झुकाए छॾियो। सियालकोट साने में मुलज़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणायो वञे ऐं आईंदा अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि जी रोकथाम लाइ जामे हिकमत अमली जोड़ी वञे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सियालकोट साने समेत मुल्क जी मजमूई सिक्योरिटी सूरतहाल बाबति इजलास। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, फवाद चौधरी, शेख रशीद, मोहिद यूसुफ, उस्मान बोज़ारी, ॿिया फ़ौजी ऐं सिविल ऑफिसर शरीक। सियालकोट में फैक्ट्री मैनेजर सिलनकन शरी जे ज़ालमानी क़त्ल ते गणती जो इज़हार। पदरनामे मौजूदु इजलास में जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणण जो अज़म। इजलास में शिरकत कंदड़नि मौक़िफ़ अख़्तियार कयो त हुजूम खे कानून हथ में वठण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। अहिड़ा वाक़िआ बर्दाश्त नथा करे सघजनि। वाक़िअनि खे रोकण लाइ जामे हिकमत अमली ते अमल करणो पवंदो। समूरनि ॾोखारियुनि खे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं। हुकूमत मुखालिफ़ इत्तेहाद पीडीएम सॼे मुल्क में ईंदड़ साल 23 मार्च खां महांगाई मार्च करण जो ऐलान करे छॾियो। पीडीएम इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त इस्तीफ़ाउनि जो कार्ड कॾहिं ऐं कहिड़ी रीति इस्तेमालु करणो आहे, हुन जो फ़ैसिलो वक़्तु अचण ते कयो वेंदो। 23 मार्च ते इस्लामाबाद में महांगाई मार्च थींदो। हीउ तमामु वॾो मुज़ाहिरो हूंदो। इस्लामाबाद में जुमे जी नमाज़ अदा कई वेंदी। पूरी क़ौम हिन में शरीक थींदी। मुल्क जे कुंड कुछ मां माण्हू इस्लामाबाद ईंदा। धांधली जी पैदावार हुकूमत नाकामी जो मुंहुं ॾिसी रही आहे। चइनी सूबनि में मरकज़ी क़यादत सलाहकारी गॾिजाणियूं कंदी। सिंध में शाह अहमद नूरानी, बलूचिस्तान में महमूद अचकज़ई, पंजाब में शहबाज शरीफ क़यादत कंदा। वज़ीर आज़म इमरान खान सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, DGI जनरल नदीम अंजुम ऐं कोर कमांडर पेशावर लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जी मुलाक़ात। अहम वफ़ाक़ी वज़ीर बि गॾिजाणी में मौजूद। मुलाक़ात दौरान मुल्क जे अंदरूनी ऐं सिक्योरिटी सूरतहाल बाबति गौर, सरहदुनि जी सिक्योरिटी ऐं अफ़गानिस्तान बाबति मामला गौर हेठि आया। प्रियंका कुमार जे क़त्ल बाबति पाकिस्तान सरकार जे क़दमनि मां ख़ुशि आहियूं। श्रीलंका जे हाई कमिश्नर मोहन विजय चयो त हिन वाक़िए सां ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा मुतासिर न थींदा। प्रियंका जो क़त्ल अफ़सोस जोॻो आहे, पर श्रीलंका जी हुकूमत खे ख़ातिरी आहे त हुन जो श्रीलंका पाकिस्तान सां लाॻापनि सां को बि वास्तो न आहे। पाकिस्तान ऐं श्रीलंका दोस्त हुआ, दोस्त रहंदा। दीन जे मामले में माण्हू जज़्बात में अची वेंदा आहिनि। ॿारनि में लड़ायूं बि थींदियूं आहिनि, क़त्ल बि थी वेंदा आहिनि। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक जो सियालकोट साने ते अनोखो मंतक़। मीडिया सां ॻाल्हाईंदे परवेज़ खटक चयो त हर ॻाल्हि जो ज़िम्मेवार हुकूमत खे करार नथो ॾेई सघिजे। सवालनि जा जवाब ॾियण बदिरां मीडिया ते तनक़ीद कंदे परवेज़ खटक चयो त खां सवाल न कया वञनि। मीडिया वारा पंहिंजी सोच छो नथा बदिलीन? मीडिया रुॻो तनक़ीद कंदी आहे। ग़लति बयाननि सां मुल्क खे नुक़सानु पहुचंदो आहे। सियालकोट वाक़िए जांच में तेज़ी, वधीक 7 जवाबदार पकड़िया विया। गिरफ़्तार जवाबदारनि जो अंग 134 थी वियो। 26 जवाबदार 15 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। श्रीलंकन शहरी प्रियंका कुमार जो मर्द लाहौर हवाई अॾे तां कोलंबो रवानो कयो वियो।
ऐं मकानी निज़ाम खे लिसानी रंग ॾियण जी कोशिश कई पई वञे। जमात इस्लामी 4 भेरा आई आहिनि, क्योंकि केतिरा ई भेरा मकानी निज़ाम जा मज़ा वरिता। छा 2001 जे बल्दियाती निज़ाम में अरिड़हं टाउन न हुआ? छा मुस्तफ़ा कमाल जे दौर में टाउन हुआ ही ज़िला हुआ? सिंध सरकार जे तर्जुमान कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब जो गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां मकानी निज़ाम खे लिसानी रंग ॾियण जी कोशिश कई वई। ख़ौफ़ जी सियासत जी कोशिश न करियो, ही क़बूलण जोगी न आहे। मकानी निज़ाम बाबति एतिराज़ उथारींदड़नि जे कौल ऐं फ़ैल में तज़ाद आहे। नाज़रीन, हलण सां वरी हिते वठूं था ब्रेक, असां सां गॾु रहिजो।